अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल क्लिक कंदा दोस्तों, त बिना देरि हलंदा पंहिंजी अपडेट जे तरफ़। त शेर दिल जेको आहे त पंहिंजे माण्हुनि खे वठी बालाज खान जी क़ैद में अंदरि घिरण ते कामयाबु थी वञे थो, पर शेर बालाज खान जा जेके कुता वाठा आहिनि उनखे कामयाबु थियणु नथा ॾियनि। तंहिं ते शेर दिल इहो बि चयो उन्हनि वाठनि खे त आख़िर केसीं ताईं तव्हां ॻाढ़े ॿोर ते बालाज खान जी ग़ुलामी कंदव, चमचागिरी कंदव। बहरहाल हू बालाज खान जी क़ैद में दाख़िल थी विया घिरण में, पर हू कामयाबु न थी सघिया। ऐं ॿिए पासे रोशन खां पुछी रहियो हुयो बालाज खान त जेके सामाणा आहिनि, जेके मुंहिंजे क़ैद में घिरी आया राति जे टाइम में, उहे केरु हुया? त रोशन चई रहियो आहे त मूंखे का ख़बर नाहे त हू केरु हुया, पर तुंहिंजी क़ैद में जेके घिरिया आहिनि त हू मूंखे एतिरी पक आहे त हू लोह जा चणा चॿाइण जी ताक़त रखनि था। जी दोस्तों, नेक्स्ट एपिसोड जेको आहे त धमाकेदार थियण वारो, ॾिसण न विसारींदा। ही हुई असांजी अपडेट। वधीक अहिड़ियूं अपडेटूं ॿुधण ऐं ॾिसण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। वरी मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़, जिते हुजो ख़ुशि हुजो।